नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे मिठी मां ख़बर ॾींदा हलो त मिठी सिविल अस्पताल में 32 सालनि जी नौजवान नारी नरोदा ज़ाल اميت سونارو वहम दौरान घणो रत वहण सबबि फौत थी वई। वारसनि पारां अस्पताल जी डॉक्टरियाणियुनि ते लापरवाही जो इल्ज़ाम हणी अस्पताल जे अहाते में लाश समेत एहतिजाज कयो वियो। वारसनि चयो त नरोदा सोनारो जो मौत डॉक्टरियाणियुनि जी गफ़लत सबबि थियो आहे। वाक़िए खे क़तल सम्झूं था। नारी जे भाउ दिलीप सोनारो वधीक चयो त नॉर्मल डिलीवरी हुई, असां रत बि अरेंज करे ॾिनो, पर डॉक्टरियाणी जी लापरवाही सबबि फौतगी थी। मिठी सिविल अस्पताल कोस घर बणियल आहे। नरोदा सोनारो इलाज न मिलण करे तड़पी फौत थी वई। नरोदा सोनारो केतिरे ई कलाक तड़पंदी रही, पर डॉक्टरियाणी केस अहिड़ी हालत में इलाज बदिरां छॾे हली वई। वाक़िए जी शफ़ाफ़ जांच कराए ज़िम्मेवार डॉक्टरियाणी ऐं अमले खिलाफ़ केस दाख़िल कयो वञे। असां सां इंसाफ न थियो त एहतजाज जारी रखियो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।